मता तव्हां सम्झो त मरी वियासीं त छुटासीं। हदीस में अचे थो नबी से फरमायो 40 ॾींहं 40 रातियूं वॾी बारिश पवंदी, वो पूरी दुनिया जा इंसान हज़रत आदम को वठी हज़रत ईसा ताईं, हज़रत ईसा को वठी क़यामत जी दीवार ताईं जेके नबी रसूल साहबा अहल बैत बुज़ुर्ग वली इमाम शहीद मुल्ला मौलवी ज़ाकिर ज़वार पीर फ़कीर मुसलमान काफ़िर यहूदी ईसाई जेके मरी विया मिट्टी थी विया या वांगे में बाहि में 4.5 वाह में उछलाए छॾी या जानवर खाई या समुंड जूं मच्छियूं उन्हनि खे खाई वयूं। नबी से फरमायो सभु इंसान कब्र मों ईअं ॿाहिरि निकिरी ईंदा ज़मीन मों जीअं पोख ज़मीन मों ॿाहिरि निकिरी ईंदी आहे। ॾिसंदा हो नी कारियूं भिटूं जबल काशे कान हूंदी आहे, वरी मींहं जो वसे त अलाए किथों या गाह निकिता सावड़ी निकिती अजीब अजीब क़िस्म जूं ॿूटियूं ॿाहिरि निकिरी आयूं। हालांकि सम्झ में अचे पियो त काशे कान्हे। पोइ जेकॾहिं ईमान यक़ीदो सही हूंदो अमल चङा हूंदा, नमाज जी पाबंदी कईसीं, नबी से जे सुन्नतुल खे ज़िंदा कयोसीं त पोइ गुलाब जे गुल वांगुरु ख़ूबसूरत सुहिणा सेवता थी करे ॿाहिरि निकिरंदासीं। पर जेकॾहिं ईमान यक़ीदो सही न हो अमल चङा न हा, नबी से जे सुन्नतुनि जी पाबंदी न कईसीं पोइ त से रब पनाह ये पोख ते महिनत कबी हर काइबो गुड ॾिबी बिज भलो हूंदो पाणीअ जो वारो टाइम सां ॾिबो पाणी भाणो ॾिबो फुहारा ॾिबा त पोइ पोख भली ॿाहिरि निकिरंदी आहे। पर जेकॾहिं हर न ॾिनासीं पाणी टाइम जो न मिलियो भाणो न ॾिनोसीं स्प्रे फुहारा न ॾिनासीं पोइ के दाना सुकल के सड़ियल के खाधल आहे न। ईअं ई क़ुरान तो फरमा क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मों उथंदा त अखियुनि खां अंधा हूंदा, रब के चवंदा लिमा हशरतनी आमा या अल्लाह तो असांखे अंधो करे छो उथारियो आहे। वक़द कुल्तु बसीरा मां त दुनिया में ॾिसंदोसि एॾी मुंहिंजी नज़र चिटी हूंदी जो खट ते सुतो पियो हूंदोसि 50,000 फुट मथे हवाई जहाज़ वेंदो त उहो बि ॾिसंदोसि 5 किलोमीटर परे खां पडीज़न जो टावर बि ॾिसंदोसि। अॼु छो मूंखे अंधो करे उथारियो वियो आहे, हेॾो ज़ुल्म मूंसां छो थियो आहे। रब फरमाईंदो वमा ज़लमनाहुम असां ज़ुल्म कोन कयो आहे वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून तो पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे। मां त तुंहिंजे हिदायत जी लाइ 3 सिपारनि जो क़ुरान मोकिलियुमि पर तोखे कावश इबरत पढ़ण जो टाइम मिले पियो, नावल रिसालल पढ़ण जो तोखे टाइम मिले पियो, मोबाइल ते कोई इंग्लिश में मैसेज पियो अचे पाण न पियो पढ़ी सघीं, ॿियनि खे पियो चईं त बाबा ही मैसेज आयो आहे पढ़ी त ॿुधायो। पर 60 साल 70 साल तुंहिंजी ज़िंदगी गुज़री वई क़ुरान मजीद जी तिलावत पंहिंजी जाइ ते, क़ुरान मजीद जी ज़ियारत पंहिंजी जाइ ॿुधण त पंहिंजी जाइ ते, पर क़ुरान मजीद जी ज़ियारत बि तो न कई। काल कज़ालिक जैसी करनी वैसी भरनी अतत का आयातुना फनसीतहा व कज़ालिकल यौम तुनसा। तू क़ुरान खां अंधो थिए तंहिंजे करे मां तोखे अंधो करे छॾियो आहे। ॾोह तुंहिंजो आहे मुंहिंजो ॾोह कोन्हे, असां ज़ुल्म कोन कयो आहे, तो पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे।
मां हिते जेकर कंहिंखां पुछा कयां त साल में घणा ख़तमा कढंदा हो त जवाब ज़ीरो। असां जहिड़ा रमज़ानी हाफ़िज़ ई कोन था ख़तमा कढनि। शाबान जो महीनो ईंदो पोइ चवंदा वारो कयो कारी साहिब ख़तम ॿुधो, पोइ ॾाढी छॾींदा। रमज़ान पढ़ाइणो आहे, शुक्र थियो जो रमज़ान में हाफ़िज़नि खे पैसा था ॾियो, न त ख़तम ई न पढ़ाए। क़ुरान ई विसारे छॾ। खोड़ असांजे मौलविन क़ुरान विसारे छॾ, ख़तम पढ़ाइणी कोन था। रमज़ान में वाइज़ तबलीग असां ज़ोरीअ 20 ॾींहं कढंदा आहियूं, न त माण्हू छॾीनि कोन था। लालच त आहे त वेंदासीं 5,000 10,000 मिलंदा, पर मूंखे अलहमदुलिल्लाह 29 साल थिया आहिनि, मां कॾहिं बि ख़तमु न छॾियो आहे रमज़ान पढ़ाईंदो। सो इन्हनि हाफ़िज़नि जी ख़िदमत कंदा कयो, न त क़ुरान छॾे ॾियो। ख़ुसूसन जेके तालिब आहिनि, अञा असां मौलवी असांखे भली पैसा न ॾियो, पर हिननि तालिबनि खे त ॾियो पैसा। मां तालिबी ज़माने खां वठी ख़तमु पढ़ाईंदुसि, पोइ जेके रमज़ान में पैसा मिलंदा पोइ उन्हनि जा कुझु किताब वठंदुसि, दर्सी किताब। मां मुंड खां वठी पछाड़ीअ ताईं मदरसे में जेके किताब पढ़िया उहे सभु पंहिंजा, मदरसे जा न। पंहिंजा किताब ज़ाती वठी पोइ पढ़ंदा हुआसीं, कोशिशि कंदा हुआसीं त सॼो साल इहे रमज़ान जा पैसा हलनि। पोइ हाणे जन रमज़ान में असांजी ख़िदमत कई, उन्हनि खे सवाबु मिलंदो कहिड़ो कोन। कोशिशि कयो त हर महीने में क़ुरान जो ख़तमु कढिजे, रोज़ानो सिपारो कढी वॾी आहे। हिन दौर में अहिड़ा मुस्लमान बि अथव जो 7 ॾींहंनि में क़ुरान जो ख़तमु कढंदा आहिनि। असांजो मामो आहे 80 साल जो कुराड़ो आहे, 7 ॾींहंनि में मामूल अथसि ख़तमु कढणु। नज़र अञा ताईं चिटी अथसि, क़ुरान जी बरकत एॾी थी आहे। 80 साल जो कुराड़ो आहे, पर बग़ैर चश्मे जे तिलावत। काल कज़ालिक तत्का आयातुना, जैसी करनी वैसी भरनी। तव्हां क़ुरान खां अंधा थी वियो, तंहिंजे करे मां तव्हांखे अंधो कयो आहे। ॾोह मुंहिंजो कोन्हे, ॾोह तव्हांजो आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र में उथंदा त किवलनि वांगुरु हूंदा। ही मुस्लमान, काफ़िर न। इहे सज़ाऊं मुस्लमाननि खे मिलंदियूं, काफ़िरनि जे लाइ त हिकिड़ी सज़ा आहे, बसि जहन्नम में विया त निकिरंदा ई कोन। इहे मुस्लमान हूंदा जेके किवलनि वांगुरु हूंदा। पूरी दुनिया जा इंसान ग़रीब पिया उन्हनि खे लता ॾींदा पेरनि। चवंदा या अल्लाह, हेॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे? अल्लाह से फरमाईंदो वमा रब्बुका बिज़ल्लामिल लिल अबीद, रब कंहिंसां बि ज़ुल्म कोन कंदो आहे।